दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों कल हिकु मां वीडियो अपलोड कयो जंहिंमें काफ़ी अदाकारनि सीनियर अदाकारनि जा मूं नाला खयां हुया। तव्हां सभिनी दोस्तनि खे जेका बि मुंहिंजा सब्सक्राइबर आहिनि त कहिड़े अदाकार जे ड्रामे जो इंतज़ारु आहे, न्यू ड्रामे जो। ऐं हीअ साम्हूं स्क्रीन शॉट हली रहियो आहे किनारे ते, स्क्रीन रिकॉर्डिंग कई आहे मूं। उहे कमेंट मूं साम्हूं रखिया आहिनि। मथां काफ़ी दोस्त चवंदा आहिनि तव्हां ग़लति अपडेट ॾींदा हो। त जेका बि कॉमेंट आया उन खां सभ खां वधीक अक्सरियत आज़म मैंगल जे बारे में हुई त आज़म मैंगल जो न्यू ड्रामो अचे, आज़म मैंगल जो न्यू ड्रामो, आज़म मैंगल जो न्यू ड्रामो। हर हिकु दोस्त जो मतिलबु इहो ई कॉमेंट हुयो। न ईअं न आहे जो ॿियनि जा बि न आया, ॿियनि अदाकारनि जा बि कॉमेंट आया ऐं उनजा नाला तव्हां स्क्रीन शॉट में ॾिसी सघो था कहिड़ा अदाकार आहिनि उहे। काफ़ी दोस्तनि खे ॿियनि खे बि जेको आहे न पसंदि करण वारा नाज़रीन बि पिया आहिनि। सभ खां वधीक हिन टाइम असां हिकिड़ो सोचियोसीं सिलसिलो ॾिसूं त कंहिंजी टॉप ते व्यूअरशिप आहे, पर इन हिकिड़े ई वीडियो में मूंखे अंदाज़ो लॻी चुको आहे त आज़म मैंगल जी व्यूअरशिप सिंध में घणी आहे ड्रामनि जे हवाले सां। उनजा जेको प्रस्तार घणा आहिनि, जेका बि स्क्रीन रिकॉर्डिंग हली रही आहे तव्हां इन में ॾिसी सघो था, आराम सां पढ़ी सघो था। हर हिकु कॉमेंट में आज़म मैंगल जो नालो लिखियलु आहे। ॿिनि अदाकारनि जा आहिनि पर घटि।